बिछा में 8 रबीउल अव्वल ते हर साल जिया हिन साल भी अलविदाई रिहाई असीराने शाम बरामद कयो वियो। इन मौके ते अंजुमन ग़ुलामाने अहल बैत बिछा पारां मौक़िफ़ लगायो वियो। अंजुमन ग़ुलामाने अहल बैत बिछा जे सालार सैयद फ़िदा हुसैन शाह लतीफ़ी अवामी न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त ये अयाम जे ॾींहंनि जा जेके इन सिलसिले में पूरे मुल्क में बर्पा थींदो आहे मातम अमारनि जे हवाले सां बीबी पाक सलामुल्लाह अलैह जे निस्बत सां जेको काफ़िलो शाम खां वापसि मदीना पाक पहुतो ऐं इन मस्तूरात सादात जे हवाले सां लतीफ़ साईं जन फरमाइनि था, मीर मदीना निकिया आया न मोटी, कारा रंग जो कपड़ा अदा नी रोटी, आऊं तिन्हनि लाइ लोटी, ये मीर मुसाफ़िर आहियां। सरकार फरमाइनि था त जेके मदीने जा मीर सरदार हुआ उहे मदीने खां निकिता, उहे आए मोटी न आया। ए रंगसाज मुंहिंजा कपिड़ा कारा रंग त आऊं कारा कपिड़ा पायां, आऊं तिन्हनि लाइ लोटी, आऊं उन लाइ मातम थो कयां जेके मीर सरदार मदीने जा सफ़र जी हालत में शहीद थिया। इन हवाले सां असां मोमिनीन बिटशा जा पूरी सिंध जा हिते अची लतीफ़ साईं दरबार ते ड्यूटी ॾियनि था हिन काफ़िले जी। असां बि उन्हनि अदना मोमिननि में शामिल आहियूं। हीअ जेका अज़ीम ड्यूटी आहे मौला जी दर जी, मौला साईं क़बूल फरमाए ऐं नगर न्याज़ सबील जो इतमाम सभु मोमिनीन हिसो वठनि था बिटशा शहर जा ॿाहिरि जा आयल, ऐं असीं दुआ गो आहियूं त मौला उन्हनि खे शादाबाद रखे, उन्हनि जे सदके असांजी हीअ ड्यूटी क़बूल फरमाए। असां नाचीज़ गुनाहगार मौला जे दर ते ड्यूटी ॾींदा रहूं, असांजे मुल्क में ख़ुशहाली अचे, जेका हालात ख़राबु आहे, ग़रीब गुरबो हुई, महांगाई दूर थिए ऐं आले मोहम्मद जो सायो असांजी धरती ते मोमिननि ते क़ाइमु दाइमु रहे। हीअ ड्यूटियूं जेके आहिनि उहे 1400 साल खां ता क़यामत ताईं जारी रहंदियूं। असांखे पंहिंजे बुज़ुर्गनि खां विरसे में मिलियूं, वरी असां पंहिंजे हेठि नस्ल खे ॾींदासीं ऐं जारी रहंदी ऐं मोमिननि जो मातम ऐं अज़ा जारी रहंदो। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।